तन तस्बीह मन मणियूं दिल दंबूरो जन। तन तस्बीह मन मणियूं दिल दंबूरो जन। तंदू जे तलब जूं वहदत सिर वॼन। वहदहू ला शरीक लहू इह राग रगुन। से सुताई जागन निंड इबादत उन जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां अवां जो पंहिंजो तामीर हुसैन। कीअं आहियो अवां सभु? उमेद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव, अलाह पाक जे अमान में हूंदव। अॼु जो असांजो वीडियो कोट ॾिजीअ जे किले जे बारे में थियण वारो आहे, त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। त हलूं था पंहिंजे हिन वीडियो जी तरफ़। आसार क़दीमा जे हवाले सां सिंधु माथिरी अंदरि मौजूदु कोट या किला असांजे तारीख़ जो निहायत ई अहम हिसो आहिनि। उन्हनि किलनि मां जिते रहवासियुनि जी रहणी करणी, मुआशी, समाजी ऐं सियासी हालतुनि जो पतो पवे थो, त उते उन्हनि माण्हुनि जी फ़न तइमीरात, दिफ़ाई हुकूमत अमली ऐं देश जे धरतीअ सां मुहबत जा अहनियाण पिणु नज़र अचनि था। सिंध में हूअं त नंढा वॾा कचा तोड़े पक्का केतिरा ई कोट ऐं किला तारीख़ जे मुख़्तलिफ़ मरहलनि में ठहंदा ऐं रहंदा आहिनि, मगर हेल ताईं जेके किला सलामत या खिस्ता हालत में मौजूदु आहिनि, तिन में रनी कोट, बखर जो किलो, हैदराबाद जो किलो ऐं कोट ॾिजीअ जो किलो शामिल आहे। उन्हनि मरनीअ मां वरी कोट ॾिजीअ जो किलो ज़माने जे ज़ोरावरनि ऐं मौसमनि जे मस्तियुनि जो मर्दानावार मुक़ाबिलो चङी रीति कंदो अचे ऐं पंहिंजे वजूद खे बहितर तरीक़े सां बरक़रार रखियो आहे। रियासत खैरपुर जे पहिरें हुक्मरान मीर सोराब ख़ान पंहिंजे रियासतनि जे हदनि जी हिफ़ाज़त ख़ातिर कुझु किला तइमीर कराया, जिन मां थर जे इलाइक़े में इमामगढ़, जोधपुर, जैसलमेर जे दंग ते शाहगढ़ ऐं किला अहमदाबाद नाले कोट ॾिजीअ में ठाहिरायाई। कोट ॾिजीअ जो किलो खैरपुर मीरत शहर खां 20 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ॾखण तरफ़ कुमशारा यानी पिशावर कराची रोड लॻ हिकु नंढड़े टकरीअ ते जुड़ियल आहे। हीउ किलो जंहिंजी ढेघ 5000 फुट, वेकर 3000 फुट ऐं ऊचाई ज़मीन खां 70 फुट आहे, सो सहें पके सिरनि सां 1797 ईस्वीअ में मीर सोराब ख़ान जे वज़ीर तइमीरात सराई मोहम्मद सालिह ज़हरी बलोच जी निगरानीअ हेठि ठहियो। चयो वञे थो त तंहिं ज़माने में जोधपुर ऐं जैसलमेर रियासतुनि में ॾुकार पियो ऐं उन्हनि हुकूमतुनि जूं सरहदूं जीअं त रियासत खैरपुर सां मिलंदियूं हुयूं, तंहिं करे बुख ऐं बेरोज़गारीअ जा सतायल माण्हू हेॾे हलिया आया। मीर साहिबनि बे अफ़रादी क़ुवत जो फ़ाइदो वठण ऐं माण्हुनि खे मज़दूरी मुहैया करे ॾियण ख़ातिर कोट ॾिजी शहर अंदरि हिन किले जी तामीर शुरू कराई ऐं किले ते कमाईंदड़नि खे रोज़ानो जूअर जो हिकु पाटी मिलंदी ऐं अहिड़ीअ तरह हीउ किलो जॾहिं जुड़ी रास थियो त मथस नालो रखियो वियो किलो अहमदाबाद। मुख्य दरवाज़े ते फ़ारसीअ में हीउ कुतुबो पिणु लिखायो वियो, किला अहमदाबाद बिन संगे अस्त, दिले दुश्मनान अज़ो तंगे अस्त। हीउ किलो ख़ालिस फ़ौजी दिफ़ाई ऐं इंतिज़ामी मक़सदनि लाइ मख़सूस कयो वियो। हिकु नवाब जे निगरानी हेठि 500 सिपाहियुनि जो दस्तो 100 तोपनि समेत तैनात कयो वियो ऐं इहो सिलसिलो घाटे वादीअ सां सन 1843 ताईं जारी रहियो। रियासत खैरपुर जो अंग्रेज़नि जो तुफ़ैले बणिजण बैदि मीर अली मुराद ख़ान हिन किले खे जेल खाने में तब्दील करे छॾियो। हिन किले जे अहमियत ऐं हैसियत जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त सर चार्ल्स नेपियर मीर अली मुराद ख़ान जो किले में अंदरि दाख़िल थियण ते वॾो तकरार हलियो ऐं किले जे ॿाहिरां फैज़ बाग जे नाले सां हिकु सोणो बाग़ीचो रखायो वियो हो, जंहिं में ई मीर साहिब ॿाहिरां आयल महिमाननि सां मुलाक़ात कंदो हो ऐं किले अंदरि खेनि वठी ई कोन वेंदा हुआ। किले जे रिहाइशी इलाइक़े ताईं पहुचण लाइ 3 वॾनि दरवाज़नि खां गुज़री अचणो पवे थो। इहे 3 दरवाज़ा निहायत मज़बूत काठ जा ठहियल आहिनि, जिन खे हाथियुनि जे हमले खां बचाव लाइ थुल्हा नोकदार लोह किल पिणु लॻल आहिनि। पहिरियों ऐं मुख्य दरवाज़ो 15 फुट इंच डिघो ऐं 10 फुट विकिरो आहे। मंझसि 234 लोहा किल लॻल आहिनि ऐं दरवाज़े मथां चढ़ण लाइ पासे खां हिकु ॾाकण ठाही वई आहे, जंहिंखे 39 ॾाका आहिनि
उन बैदि हिकु वॾी चाढ़ी चढ़ी मोर काठीअ मथे अचिबो त ॿियो वॾो दरवाज़ो आहे। हिनखे 208 लोहा किल लॻल आहिनि ऐं संदसि ऊचाई 13 फुट आहे। पासे वारी ॾाकणी खे 30 ॾाका अथसि। इहो दरवाज़ो पार करे थोरो अॻुभरो हलिबो त किले जो टियों ऐं आख़िरी दरवाज़ो आहे। हिनखे 177 लोहा किल लॻल आहिनि। दरवाज़े ॿाहिरां साॼे पासे तोपनि गोलनि जो हिकु चङो ख़ासो तइदादु उते मौजूदु हो, मगर सचल सेमिनार 1982 ईस्वी जे मौक़े ते गोला ॿाहिरि कढिया विया त वरी वापसि कोन आंदाऊं। हिन दरवाज़े मथां अंग्रेज़ीअ में हीअ अखर लिखियल आहिनि, अबोंडन होप आल ये हू इंटर हेयर, यानी जेको अंदरि दाख़िल थिए सो सभु लाॻापाल आहे। ही आख़िरी दरवाज़ो उकिरी अचण बैदि जॾहिं साम्हूं मैदान में पहुचबो त हिकु कमरे नुमा जाइ ते नज़र पवंदी जंहिंखे छित न आहे। दीवार में ॾिस जारा रखियल आहिनि। इहा जाइ कंहिं वक़्तु लैंप गो डाउन यानी ॾीयनि रखण जी जाइ हुई। बतियूं ऐं ॾीआ साफ़ करे तेल ऐं वटियूं विझी फ़ौजी बेरकनि ऐं रिहाइशगाहनि ते उतां ई पहुचाया वेंदा हुआ। जेसिताईं किले जी तिर्ज़ तामीर ऐं फ़नी मुहारत जो तइल्लुक़ु आहे त हिन किले जे तामीर में करोड़नि जे तइदाद में सिरूं सर्फ़ थियूं आहिनि। जंहिं टकिरीअ ते हीउ ठाहियूं वयूं आहे सा सदाइती आहे, जंहिं ते लहण या चढ़णु निहायती मुश्किल आहे। दरवाज़ा वराणनि में रखिया विया आहिनि त जीअं हाथियुनि या हमले आवरनि जो ज़ोर सऊं सुधो न लॻी सघे। बरसाति जे पाणी जे निकाल जो जोॻो बंदोबस्तु रखियो वियो आहे। चौधारीअ बेरकनि खे थधे रखण लाइ हवादाननि जो इंतज़ामु आहे। 50 फुट जे मथां ते सवलाईअ सां पहुचाइण लाइ सिर जो वज़न ऐं माप मुनासिब रखिया विया आहिनि, यानी 10.5 इंच डिघी ऐं 7 इंच वेकिरी ऐं 1 इंच थुल्ही। किले जे सूंहं सुभिया में इज़ाफ़े लाइ कोंगरा ऐं सिरनि जे सिटा सां सुहिणियूं डिज़ाइनूं भितियुनि ते रखियूं वयूं आहिनि। अवां सॼणनि खे अॼु जो ही वीडियो कीअं लॻो, उमेद आहे तव्हांखे ही वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो, असांजे हिन वीडियो खे ज़रूरु लाइक करियो, पंहिंजे दोस्तनि अज़ीज़नि सां बि हिन वीडियो खे शेयर करियो। त मिलंदासीं कंहिं दिलचस्प ऐं हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।